23 मार्च ते जंग विढ़ंदे अचानक असांखे लॻो त असां फ्रांस सां विढ़ी रहिया आहियूं। असांखे फ्रांस जी जंग जा झटका महसूस थिया ऐं जॾहिं असां कंफर्म कयो उते उन्हनि पुछा कई त असांखे ख़बर पई त उते जेको जनरल आहे जेको सिंधियुनि जे तरफ़ां विढ़ी रहियो आहे होश मोहम्मद शीदी, उहो ऑलरेडी उन्हनि सां फ्रांस में विढ़ी चुको आहे। पोइ उन्हनि ॾांहुं न्यापो कयो त तूं जिन जे लाइ विढ़ी रहियो आहीं इन विढ़ण सां तोखे काई हुकुमरानी कोन मिलंदी, काई हुकूमत कोन मिलंदी, तूं खामखा इन्हनि जे लाइ विढ़ी रहियो। जंहिं ते होश मोहम्मद शीदी उनखे जवाबु मोकिलियो त आऊं के हुकूमत लाइ न बल्कि आऊं दिलनि ते हुकुमरानी करण लाइ विढ़ी रहियो आहियां ऐं पंहिंजी माउ लाइ, पंहिंजी सिंध धरती जे लाइ विढ़ी रहियो आहियां। ऐं पोइ विढ़ंदे विढ़ंदे पाण खे पंहिंजो नारो सिंध जो ॾेई वियो, जेको मर वेसूं सिंध ने ॾिसूं अॼु ताईं ज़िंदा आहे। जेका होश मोहम्मद शीदी जा पोयर आहिनि उहे इहो जेको चङी तरह सां रियलाइज़ करे चुका आहिनि त हुननि जी जेकॾहिं बका जी का तरीक़ो आहे त उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तालीम आहे। जॾहिं शीदी ॿार स्कूल में दाख़िल थिए थो त हुनखे टीचर चए थी त बाबा तूं वञी आख़िर में वे, तूं पढ़ी छा कंदे। उहो ॿार ड्रॉप आउट थी केॾांहुं वञे थो या नशे में, चोरी में, ग़लति एक्टिविटीज़ में इन्वॉल्व थी वञे थो। इन लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे होश मोहम्मद शीदी जे ॾींहंनि खे असीं स्कूलनि में डिस्कस करियूं, ॿारनि खे ॿुधायूं त शीदी न सिर्फ़ु नेगेटिव एक्टिविटीज़ या ॻाइण जे लाइ मुख़्तसिर आहिनि बल्कि शीदी चङी तरह सां लिखी बि सघनि था, पढ़ी बि सघनि था ऐं होश मोहम्मद शीदी वांगुरु विढ़ी बि सघनि था। जनरल होश मोहम्मद शीदी यकीनन उन बदकिस्मत ऐं बदनसीब तारीख़ जे निगोसार थियल ऐं डिप्राइव्ड कम्युनिटी सां तालुक़ रखंदड़ हो जंहिंजी समूरी दुनिया में स्लेवरी जे नाले ते ट्रेड हलियो, जितां ही बकरियुनि वांगुरु ढगियुनि वांगुरु विकिरो थींदा हुआ ऐं उन्हनि खे ॿेड़ा भरे उन्हनि खे मुख़्तलिफ़ मुल्कनि ते पुॼायो वेंदो हो। मीर सोबदार जंहिंसां होश मोहम्मद शीदी रांदियूं करे वॾो थियो, मीर नसीर तख़्त ते वेहे थो। मीर सोबदार चार्ल्स नेपियर खे चए थो त अबा तूं अचु सिंध फतेह जी कर, मुंहिंजी पंहिंजे चाचे मां जान छॾाए। 17 फरवरी 1843 मियाणीअ जे मैदान में जंग लॻे थी। जॾहिं 21 फरवरी ते फौजूं दाख़िल थियनि थियूं चार्ल्स में, अंग्रेज़ फौजूं मीरनि जे किले में, हैदराबाद जे फोर्ट में, त मीर सोबदार तकड़ो निकिरी अची हुनखे वेलकम थो करे चार्ल्स नेपियर खे। चार्ल्स नेपियर चए थो तिन खे अरेस्ट कयोसि ऐं हू चवंदो रहे थो मीर सोबदार त आऊं चार्ल्स नेपियर खे त आऊं अव्हां जो वफ़ादार आहियां अंग्रेज़नि जो, मूं अव्हां सां वफ़ा कई आहे, पंहिंजे मीरनि खे छॾे। चार्ल्स नेपियर चए थो त न, जंहिं पंहिंजनि सां ऐं पंहिंजी धरतीअ सां वफ़ा न कई त तो अहिड़ो गद्दार थी कोन थो सघे, तूं असांजो थी नथो सघे। हिकिड़े ॿिए पासे मीर शेर मोहम्मद माणकाणी मीरपुखास में क़बूल नथो करे अंग्रेज़नि जे इन्वेजन खे। उते मीर शेर मोहम्मद ऐं होश मोहम्मद शीदी निकिरनि था। 23 मार्च ते दुबे में पुॼनि था, जेको हाणे नारेंजन जो ॻोठ अचे। उन में होश मोहम्मद शीदी ऐं मीर शेर मोहम्मद टालपुर जेके शेर सिंध चवनि था उहे शहीद थियनि था उते। ऐं उन खां पोइ चार्ल्स नेपियर उहो पाण लिखे थो द कॉन्क्वेस्ट ऑफ सिंध, हुनजो किताब है चार्ल्स नेपियर जो, जेका सिंध फतेह करण ते चार्ल्स नेपियर पाण लिखियो आहे। उन में हू चए थो त मूं एतिरो मुनज़िम, ऑर्गनाइज़्ड, ब्रेव मूं जनरल कोन ॾिठो किथे, ऐं जंहिं तरीक़े सां होश मोहम्मद शीदी पंहिंजी जंग जे मैदान में विढ़ियो पिए। जनरल जॉन जेकब लिखे थो पंहिंजे किताब में त जॾहिं इहा जंग हली पई, मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो, मूं 17 जंगियूं विढ़ियूं हुयूं, पर 17 जंगियुनि में मूं अहिड़ो जनरल कोन ॾिठो जे बहादुरी सां विढ़ियो पिए। हो केरु? गुलाम कबीले जो फर्द हो जे पंहिंजे वतन सां ऐं पंहिंजे नमक सां हुन वफ़ा कई। त नेल्सन मंडेला गोस टू द प्रिज़न ऑफ केप टाउन ऐं जेलर साम्हूं अचे थो, बीइंग ए प्रेसिडेंट थी जॾहिं वञे थो, तॾहिं हू जेलर ॾकी हिनखे चए थो मूंखे माफ़ कर त मूं तोखे पेशाब पियारियो पंहिंजे में जेल में। तॾहिं हू चए थो तुंहिंजो अमल हो तो कयो, आऊं न कंदुसि, आऊं तोखे गुलाब छा कयो, हुनजे बदिले में ई तोखे गुलाब मिले। दोदो असांजो वैरियर हो, अलाउद्दीन खिलजी सां विढ़ियो हो। दूल्हे दरिया खान अंग्रेज़नि सां विढ़ियो हो, हेमू अंग्रेज़नि सां विढ़ियो हो ऐं होशू अंग्रेज़नि सां विढ़ियो हो। कॾहिं दोदो, कॾहिं दूल्हे, कॾहिं होशू, कॾहिं हेमू, सदा सूर्य सपूतनि खे ॼणींदी माउ तूं रहिजां, पुकारियो तो जॾहिं माता रुगो रेटा कफन हूंदा, किथे था घोट पो घटिजनि, ॻणींदी माउ तूं रहिजां।